सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम जी भाई साहब पंजाब में आए उन्हें रोड प्रोग्राम जिते उन्होंने इतना बड़ा फनकार गवैया गायक गायकाई सब कुछ गाए गीत हितां वया जेतिरा गॾु विया गायना साधू जेके बि गॾु हुआ उन्हनि फनकारनि गायकुनि गायकाउनि ऐं उनजे माहौल खे ॾिसी करे गीत थोरा जिते एॾा सुरीला ॿिया बि थिया आहिनि एॾो थोरो भाग में ॼाणूं ऐं अहिड़ो फंक्शन हिते असां छा कंदासीं ऐं अची करे भले साहब सही त सभु कुझु बदिलियो हक़ीक़त चऊं थी त पंहिंजी जाइ कोन्हे सब जॾहिं हिम्मत हारे चुका भॻे साहब मुस्कुराए चई पाण आहियां उन सचे साईं जे हुकुम सां आया आहियूं उनजे आस्थान तूं आया आहियूं उन चयो छॾे उनजे आस्थान तो मन अॼु करे आहियूं त असांजो कहिड़ो कमु इहो त उनजो कमु आहे त असांखे छा करिणो या छा कराइणो आहे उन सचे साईं जी हुजे कुझु आहे जेको भी सिंधी रात में गाए भॻे साहब सचे साईं अमृत वेले जीअं बिहला प्रभात जो आहे सभु साथ लॻाए ऐं जीअं ई हुन सचे साईं खे यादि कयो कि बंदि करे त साईं असां को ॾिसे थो तोखे ई सुञाणे ऐं अखि बंदि करण खां बाद ऐं वरी अखि खोलण खां बाद उनखे वण जे हिकु हिकु पते मंडप में हेठि मथे चौधारी हर हिकु इंसान में सिर्फ़ु सचे साईं जो रूप ते मुस्कुराईंदड़ ॾिसण ऐं पोइ उन वक़्तु उन जीअं ई पहिरियों आलाप ॾिनो शुरू कयो त जेके ॻाइणा जिते हुआ जेके ॻाइनि पिया जेका संगत हुई जेके सुना पिया ॼण उनजे कननि ते आवाज़ ऐं कुछ ही देर में उहे गायक उहे गायकाऊं उहे सभु जेका संगत सभु पंहिंजा राग बंदि कंदा लाइन में वेंदा मंडप में आम पब्लिक सां गॾु वेंदा जंहिं वक़्तु उन्हनि खे ॿुधो ऐं जंहिं वक़्तु इहो प्यार प्रेम सभिनी श्रद्धा प्रभु प्रेम खे जंहिं वक़्तु भक्ति थी त सभु खां आशीर्वाद वठनि ऐं अची करे चयो गायक गायकाऊं राति ते ॼाणो उहे सभु असां बि घटि कोन्हे पर जेको मालिक तोसां सां जेको तुंहिंजे गले में विराजमान जंहिंजो खुमार तुंहिंजी अखियुनि में चेहरे पे उहे सभिनी खे असांजा सीर साहब निकिरी रहे असांखे बि सभिनी चयो परे खां इहो सिंध खां ॻाइणो आयो आहे हितो खे ॾिसी करे असां मुस्कुरायोसीं पर हक़ीक़त में उहो मुस्कुराइण कुझु अलॻि हो पर हाणे तोखे ॿुधी ऐं ॾिसी करे असांजो दिलियूं मुस्कुराए असांजो अंदरि बहकी रहियो आहे त इहो असांजो भाग आहे शायदि क़िस्मत चङी जो असांखे फ़र्क़ु इहो जॾहिं पहिरियों तोखे ॾिठोसीं त मुस्कुराए करे चयोसीं शायदि हिन क़िस्मत पूरी आहे जो असांजे विच में आहे असां तुंहिंजी क़िस्मत टोटल सम्झीसीं पर हाणे पंहिंजी क़िस्मत बढ़ियल सम्झूं था त तुंहिंजी ॻाल्हि सो सचो साईं सदाई असांजी दिलि सिर्फ़ु असां पंहिंजी दिलि खे उनजो आस्थान ऐं अॼु बि जॾहिं बि बणाईंदा आहियूं त उहो सचो साईं सदाई सां